भाई ईद जो भलारो ॾींहुं आहे। राय मोला भींडियूं पिनी अटे जी लपा पिनी अचे बचन खे थी करे ॾियां। न लटो आहे न कपिड़ो आहे न जुती आहे न चौपल आहे न खट आहे। अलाह ॾिसे थो त मुंहिंजे घर खे बेहोशी में मुंहिंजे बचड़े चरे ॿाहिरि ॾिनी हर शइ सड़ी वई। पराए मसाल में वेठी हुअमि अबा मूंखे पंहिंजो घर बि कोन्हे। हाणे बि पराए मसाल में वेठी आहे। बचड़ो मुंहिंजो चरियो आहे लटे खां बिना। ख़ुदा जो वॾो ॾींहुं ख़ुदा जो आहे। न उन खे लटो न असांखे लटो न कपिड़ो न खट बि अलाह ॾिसो कोन्हे। अबा असांजी ग़रीबनि जी मदद कयो। तव्हांखे अलाह ख़ुशि कंदो तव्हांखे अलाह आबाद कंदो। ईद जो ॾींहुं भलारो आहे। बचन खे भींडियूं अटे जी चूंडियूं पाड़े में पिनी आई बचन खे उहा करे थी ॾियां। कुझु बि कोन्हे अबा। असां निंदड़ का बेवा आहियूं अबा। बेवा आहियूं अबा कुझु कोन्हे। ॾींदे हिसाब हलण सां पधिरो थींदे पोइ भो करे भॼंदई परे जेका तुंहिंजी जोए ऐं गेले गॾंदई घर मां वाका करे वोए ओ काज़ी खणी गोए दास दुनिया जे दौर मां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़लूम जो सॾो अज़हर गुपांग। दोस्तो अॼु ईद जो भलारो ॾींहुं आहे ऐं मां हिन मिस्किन अम्मा जे घर में आयो आहियां। आमीन 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 आमीन। अम्मा तव्हां रो न। अॼु ईद जो भलारो ॾींहुं आहे। जॾहिं असीं अम्मा जे घर में आयासीं सो अम्मा इहो करे रही हुई। अदा ॾे मोबाइल कजां ही भिंडियूं अम्मा पचाए बि पई वेठी। मिस्किन अम्मा ऐं अम्मा अटो तव्हां केॾां हूंदो? अम्मा तव्हां चयो त मां पिनी आई आहियां साजत तव्हां चओ जी अम्मा। उन्होंने को वही लपा वठी आया लपा करे रात में बचर के करे दी तब मतलब इन तो ओडे हुंदी तो टिक्की वठी दी में उन पाड़े में हर को दींदो इन पाड़े में आने जो आई त नवा ने बा इतने में टिक्की न थी मिले ये टिक्की वठी बचन के दी। दोस्तों अम्मा तमाम हिकु वीचारी गरीब मिस्किन आहे। जेतिरो बि थी सघे इन मिस्किन अम्मा जी वधि में वधि मदद कयो। अल्लाह जे छाव में हूंदो तव्हांखे अल्लाह आबाद कंदो अबा। कंबर खां को सखी इंसान एक इंसान हो गोपांग साहब अल्लाह पाक उन्हनि खे वधाईंदो। उन्हनि 5000 रुपया अम्मा जे लाइ ॾिना हुया जेके मां हींअर अम्मा खे ॾींदमि अॼु ईद जे भलारे ॾींहुं। ऐं रियाज़ लगारी मीरपुर ख़ासि खां उन्हनि 1600 रुपया ॾिना हुया पर हाणे अम्मा खे मां 1500 ॾींदमि। 100 रुपयो मूं वटि नाहे खुलियो। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम अम्मा जी अमानत आहे ॾिबो। ऐं भुटे साहब हर वक़्तु चई ग़रीबनि जी मदद कई। अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजे मक़सद में कामयाबु कंदो। उन्हनि मां 2500 उन्हनि चयो त उन्हनि जी काफ़ी अमानत आहे। उन्हनि चयो त 2500 अम्मा खे ॾिजो। टोटल 9000 आहिनि जेके मां अम्मा खे ॾींदमि। अम्मा तव्हां पंहिंजे अॼु वञी करे मां गोश्त बि तव्हां घुराइजो। इन खां अलावा कपिड़ा बि अम्मा तूं पंहिंजा वठिजां हिन ईद कजां। अम्मा उन्हनि जेके बि तुंहिंजी जिन मदद कई आहे उहे हा जी जी अम्मा खट बि वठिजो। इंशाल्लाह आईंदे लाइ बि इंशाल्लाह तव्हांजी कुझु मदद थींदी अम्मा। इंशाल्लाह जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे अम्मा ई तव्हां वठिजो पंहिंजी हिकु ही 3 ही 4 ही 5 ही 6 ही 7 ही 8 सॉरी ही 8 ही 9। अल्लाह पाक उन सभिनी दोस्तनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो। अल्लाह पाक उन्हनि जी फैमिली ॾे ख़ैरु फरमाईंदो। हिन वॾे ॾींहुं असांजूं बि दुआऊं आहिनि उन्हनि खे इन अमर जूं दुआऊं आहिनि। सलाम आहे उन्हनि दोस्तनि खे मुंहिंजो सलाम आहे जिन हिननि मिस्किननि जी सार संभाल जेके लहनि था जिन वटि एहसासनि जा दरिया एहसासनि जा समुंड एहसासनि जा जेके वीचारा आहिनि ग़रीबनि जो एहसासु सम्झनि था। काफ़ी आहिनि जेके सरंदी वारा आहिनि जिन खे उन्हनि जो ग़रीबनि जो कोई एहसासु न आहे हूंदो छो जो उन्हनि जी दिलनि में दिलनि जी जाइ ते पथर रखियल आहिनि जेके वीचारा असांजा भाइर आहिनि जेके मदद कंदा ग़रीबनि जी। अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजी पनाह शाह में अल्लाह पाक उन्हनि जी फैमिली ॾे ख़ैरु फरमाईंदो। जंहिं बि अम्मा जी मदद कई आहे ऐं बि उन्हनि जे लाइ दुआ गुआयूं। अॼु अल्लाह अलहमदिल्ला वॾो ॾींहुं आहे ख़ुदा जो किन दोस्तनि अमानत ॾिनी हुई पर तमामु काफ़ी ॿिया बि मिस्किन हुया जो उन्हनि ताणी बि असीं वञूं पिया त सो टाइम अॼु मिलियो आहे जो अॼु असीं अम्मा जे घर आया आहियूं। सॼो ॾींहुं अलहमदिल्ला पंहिंजो इहो ई कमु हूंदो आहे। सॼो ॾींहुं पोइ किथे हुते सॼो ॾींहुं सुबुह खां वठी वरंदे राति ताणी
सो जेको असांजो हाल आहे जेके ग़रीब मिसकिन आहिनि असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त हिननि मिसकिननि ताईं पुॼूं ऐं हिननि मिसकिननि जे कमु अचूं ऐं हिननि खां दुआऊं वठूं। दोस्तो यकीननि तव्हां मूं वटि अल्फाज़ न आहिनि जेके अम्मा जी जेकी दुआऊं आहिनि तव्हां ॾिसो दोस्तो। आमीन आमीन आमीन। अम्मा बसि उन्हनि खे अम्मा दुआ कजो अम्मा जिन तव्हांजी अम्मा मदद कई आहे ईद जे भलारे ॾींहुं। हीअ अम्मा खे वीचारी खे चोपल बि कोन्हे का त को अम्मा पंहिंजी चोपल वठे। अम्मा चोपल पंहिंजी लाइ वठिजांइ पंहिंजे लाइ ड्रेस बि अम्मा तूं वठिजांइ। अल्लाह अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजी शाह अमान में रखंदो। अल्लाह पाक उनजी फैमिली ॾे ख़ैरु फरमाईंदो। अल्लाह पाक उन्हनि जे बचनि ॿारनि ॾे ख़ैरु फरमाईंदो जिन बि अम्मा जंहिं बि अम्मा जी मदद कई आहे। आमीन 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 दोस्तों हिन अम्मा वीचारी खे पंहिंजो घर बि कोन्हे को। दोस्तो जिन जे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु जेके सम्झनि था असांजे वस न आहे मदद करणु उहे हिन पोस्ट खे वधि मां शेयर कयो। दोस्तो एतिरो कयो जो हिन अम्मा वीचारी जो काथे बि को पंहिंजो को जुगड़ो अम्मा ठाराए ऐं उते बि सरंदी वारनि खे अपील कजे ईद ताईं मोकल वधी अम्मा